शाम में असद खानदान जो 50 सालन खां हलंदड़ इक़्तिदार ख़त्म। बाग़िन शामी हुकूमत जो तख़्तो ऊंधो करे छॾियो। कर्फ्यू लागू। सदर बशारुल असद इक़्तिदार विञाइण खां पोइ रूस में पनाह वठी छॾी। रूसी ख़ाबिर इदारे तरफ़ां तस्दीक़। शामी फ़ौज जे केतिरनि एहलकारनि बि इराक़ में पनाह वठी छॾी। वज़ीर आज़म मोहम्मद गाज़ी इक़्तिदार जी मुंतक़िली ताईं उहिदे ते बरक़रार रहंदो। जेलनि मां हज़ारें कैदी आज़ाद। बाग़िन जो चवणु आहे त शाम में कारो दौर ख़त्म थियण खां पोइ नए दौर जी शुरूआत कई पई वञे। सरकारी तोड़े गैर सरकारी इदारनि खे नुक़सान न पहुचायो वेंदो। सिंध जे मेडिकल यूनिवर्सिटीज़ ऐं कॉलेजिस में दाख़िला जे लाइ MD के टेस्ट वरिती वई। कराची, हैदराबाद, सक्कर, लाड़काने, जामशोरे ऐं शहीद बेनज़ीराबाद में टेस्ट दौरान कलम 144 लागू। 68,000 खां वधीक उम्मीदवारनि जी टेस्ट में शिरकत। मोबाइल फोन ऐं स्मार्ट डिवाइस खणी अचण ते पाबंदी। शागिर्दनि ऐं वालिदैन टेस्ट दौरान इंतज़ामनि खे बहितरीन करार ॾेई छॾियो। IB यूनिवर्सिटी जे VC डॉक्टर आसिफ शेख जो चवणु आहे त MD के टेस्ट शफ़ाफ़ बयानु को चैलेंज न आहे। माफ़िया खे शिकस्त मिलंदी। सोशल मीडिया ज़रिए जारी पेपर शेयर करे टेस्ट ख़राब करण जी कोशिश नाकाम बणाई वई आहे। MD के टेस्ट में पैसा भरींदड़नि खे माफ़िया ख़िलाफ़ साम्हूं अचणु घुरिजे। सिंध तरक़ी पसंद पार्टी तरफ़ां सिंधु दरिया मां केनाल कढण ख़िलाफ़ घगर फाटक खां गवर्नर हाउस ताईं रैली ऐं धरणो। रिथा ख़िलाफ़ 18 डिसंबर ते सॼी सिंध में हड़ताल जो ऐलान। डॉक्टर कादिर मक़सद जो चवणु आहे त सिंध जो पाणी बंदि थियो त ज़िंदगी मुकमल तौर ख़त्म थी वेंदी। ख़बर नाहे केरु हुक्मराननि खे सिंधु दरिया ते डैम ऐं केनाल ठाहिण जा मशवरा ॾेई रहियो आहे। सिंधु दरिया ते कंहिं बि क़िस्म जो केनाल बर्दाश्त न कयो वेंदो। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी सदारत हेठि क़ौमी मामलनि बाबति कमेटी जो वर्चुअल इजलास। PP जे क़ौमी मामलनि बाबति कमेटी अॼु हुकूमती कमेटी सां मुलाक़ात कंदी। इजलास में अॻूणे वज़ीर आज़म राजा परवेज़ अशरफ, शेरी रहमान ऐं ॿियनि जी शिरकत। सेनेटर फैसल वावड़ा कराची में MK मुफ़त सां मुलाक़ात। मुल्की सियासी सूरतहाल ते ॻाल्हियूं। फैसल वावड़ा जो चवणु आहे त एस्टेब्लिशमेंट ऐं अदलिया हमेशह गॾु हूंदियूं आहिनि। आईनी कानून जे दायरे में रही एहतराम करणु घुरिजे। मुल्क ऐं मईशत दुरुस्त रस्ते ते हली रहिया आहिनि। सभिनी खे समुनी सियासी पार्टियुनि जो मैंडेट क़बूल करणो पवंदो। फज़लुर रहमान जा जाइज़ मुतालबा मंज़ूर थियणु घुरिजनि। मुस्तफ़ा कमाल जो चवणु आहे त सियासी इस्तिकाम लाइ फैसल वावड़ा जूं कोशिशूं सारा जुगियूं आहिनि। सदस्य वारे वफ़ाक़ी वज़ीर अता ताड़ चयो आहे त PTI बानी जी सिविल नाफ़रमानी वारी कॉल खिल जोगी आहे। अवाम तशद्दुद जी सियासत खे रद्द करे छॾियो आहे। लाशनि बाबति कूड़ी वावेला कई पई वञे। मुल्की तरक़ी लाइ सभिनी खे पंहिंजो किरदारु अदा करणो पवंदो। अक़लियती बिरादरी जे हक़नि जी हिफ़ाज़त हुकूमत जी पहिरीं तरजीह आहे। मसीह बिरादरी जूं मुल्क लाइ ख़िदमतूं सारा जोगियूं आहिनि। सक्कर में मुबैना मुक़ाबले दौरान मारिजुल नौजवान रज़ा ज़ंगेजो खे 2 गोलियूं लॻण जी तस्दीक़। पोस्टमार्टम रिपोर्ट में चयो वियो आहे त 2 खां 5 मीटर जे फ़ासिले तां लॻल 2 गोलियूं रज़ा ज़ंगेजे जो जिस्म चीरे ॿाहिरि निकितियूं। नौजवान खे 9 mm ऐं 22 बोर जे पिस्टल सां निशानो बणायो पियो आहे। केपी मां वॾे तादाद में हथियार ऐं गोलियूं कश्मीर जे कचे में मुंतक़िल करण जी कोशिश नाकाम। कंदकोट में ट्रक ते पुलिस जो छापो। वॾी तादाद में ख़तरनाक हथियारनि, हज़ारें गोलियुनि समेत 7 जवाबदार गिरफ़्तार। सूबाई घर वज़ीर ज़ालू सलंजार तरफ़ां कामयाब कार्रवाई ते पुलिस खे मुबारकूं।